कुंडरी ऐं भरपासे में गजगोड़ खिवण सां तेज़ बरसात जो सिलसिलो वक़्फ़े वक़्फ़े सां जारी रहियो, जंहिं सबबि मौसम ख़ुशगवार थी वियो। गर्मी जो ज़ोर टुटी पियो, पर कचनि ऐं कखावनि घरनि खे नुक़सान सां गॾु हेठियां इलाइक़ा पाणी हेठि अची विया। ओचिती बरसात सबबि एशिया जी सभ खां वॾी मिर्च मंडी में खुलियल आसमान हेठि लखें रुपयनि जा लॻल खोड़ा तोड़े स्टॉक में पियल मिर्चनि खे नुक़सान रसियो, जंहिं सबबि लखें रुपयनि जा थियल सौदा कैंसिल थी पिया। हलंदी बरसात में मज़दूरनि ऐं हारियुनि तरफ़ां मिर्चनि खे बचाइण जी कोशिशि कई वई, उन बावजूदि वॾी मक़दार में मिर्च ख़राब थी पिया। सौदा कैंसिल थियण बैदि आबादगारनि तरफ़ां ट्रैक्टर ट्रालियुनि चिंची रिक्शानि गॾा गाॾियुनि ते आंदल मिर्च वापसि खणाइण ते मजबूर थी पिया, जॾहिं त वापारियुनि तरफ़ां पंहिंजा मिर्च महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल करण जो सिलसिलो जारी आहे। बरसात जी अकती सबबि मिर्च मंडी एसोसिएशन तरफ़ां सुभाणे मिर्च मंडी बंदि रखण जो ऐलान कयो वियो। होरा बाराड़ी जे इलाइक़नि में आबादगारनि पारां खरनि में सुकण लाइ रखायल लखें रुपयनि जा मिर्चनि खे पिणु नुक़सान रसियो। आबादगारनि तरफ़ां वधीक बरसात जी अकती सबबि तयारु थियल मिर्च ऐं फुटी जे फसल खे नुक़सान रसण जो इम्कान ॿुधायो पियो वञे, जॾहिं त बरसात जी अकती बावजूदि इंतिज़ामिया तरफ़ां पाणी जी निकासी लाइ हंगामी बुनियादनि ते उपाउ न आहिनि वरिता विया, जंहिं सबबि रवासी परेशान आहिनि। कैमरा टीम सां गॾु काज़ी यूसुफ, सिंध टीवी न्यूज़, कुनूरी।